अफ़सोसनाक ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया घोटकी कां त घोटकी बाईपास ते शेल्टन होटल वट नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस जे जमादार के क़त्ल करे छॾियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जमादार गुलाम नबी सोतो मथां फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फायरिंग बाद हथियारबंद मौके तां फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी जमादार घोटकी बी सेक्शन थाणे ते ड्यूटी कंदो हो। वाक़ियो पुराणे तकरार तां ॿुधायो पियो वञे। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो जिते हू फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया घोटकी कां त घोटकी बाईपास ते शेल्टन होटल वट नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस जे जमादार के क़त्ल करे छॾियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जमादार गुलाम नबी सोतो मथां फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फायरिंग बाद हथियारबंद मौके तां फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी जमादार घोटकी बी सेक्शन थाणे ते ड्यूटी कंदो हो। वाक़ियो पुराणे तकरार तां ॿुधायो पियो वञे। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो जिते हू फौत थी वियो आहे।